दुनिया में सब खां वॾो हिंदुनि लाइ हिंगलाज नानी मंदिर जो मेलो शुरू आहे। मेले में सख़्त सिक्योरिटी इंतजाम रिथियल आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं जी न्यूज़ पाकिस्तान जे रिपोर्टर सतराम दास। जी सतराम दास। जी बिल्कुल, मां हिन वक़्तु मौजूद आहियां हिंगलाज नानी मंदिर ते, जिते साल में 3 दफ़ा मेलो लगायो वेंदो आहे। साल जो पहिरियों मेलो बाक़ाइदे सां शुरू थी चुको आहे। हिन मेले में 1 लख खां वधीक यात्री मौजूद आहिनि। यात्री मुल्क खां मुख़्तलिफ़ जॻहनि खां आयल आहिनि ऐं मंदिर में अची पूजा पाठ ऐं चौरासी करे रहिया आहिनि। अव्हां खे ॿुधाईंदो हलां त हिंगलाज नानी मंदिर जो तीर्थ यात्रा दुनिया में हिंदुनि लाइ सभ खां वधीक तीर्थ मञियो वेंदो आहे। एतिरे क़दुरु जेकॾहिं पाकिस्तान जो हिंदू इंडिया में वञी तीर्थ करे त हू हिंदुनि लाइ नाकाम आहे। सभ खां पहिरीं हिंगलाज माता जो तीर्थ ज़रूरी आहे। मुल्क भर में ऐं इंडिया जे हिंदुनि जो इहो ई चवणु आहे त हिंगलाज नानी मंदिर जो तीर्थ नसीब वारनि खे थिए थो। कुझु यात्री पैदल बि महीना घरां निकिरी हिंगलाज नानी जो तीर्थ पैदल कंदा आहिनि। इंतिज़ामिया जी ॻाल्हि कजे त इहे जेके हुकूमत बलूचिस्तान जी फ़ौज तमामु बहितरीन तरीक़े सां निभाए रही आहे ऐं मेले में आयल सभु यात्रियुनि जो खाइण पीअण जो बंदोबस्तु मुकमल तरीक़े सां थियल आहे। जॾहिं त असां यात्रियुनि खां पुछाणो कयो त उन्हनि ॿुधायो हुकूमत बलूचिस्तान जा दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं। कैमरामैन दिलीप कुमार सां गॾु सतराम दास, J1 न्यूज़, न्यू सैदाबाद।